अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबी जे तव्हांखे मुकमिल कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। ऐं दोस्तों उन सां गॾोगॾु तव्हांखे बि हिकु वॾी ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जॾहिं वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पंजाबी ड्रामो आहे उहो हिकु वॾो सॉप सीरियल ड्रामो आहे ऐं उन में दौलाब ड्रामे जा अदाकार कम करे रहिया आहिनि। यानी तव्हां इहो सम्झी छॾियो त पंजाबी ड्रामो आहे उहो दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे, छो जो हिन में दौलाब ड्रामे जा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं सुठा सुठा अदाकार ऐं पंजाबी जी सुठी कहानी आहे ऐं हिन जो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू। ऐं दोस्तों ही हिकु वॾो सॉप सीरियल ड्रामो आहे ऐं हिन जो राइटर आहे नूर ज़हूर साहब। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे नूर ज़हूर साहब जा ड्रामा भला आहिनि, यानी उन जा कहाणी सुठियूं आहिनि। उहे सभु कहाणियूं जेके आहिनि उहे खजू खे ॾींदो आहे ऐं खजू पोइ इहे रिकॉर्डिंग कराईंदो आहे पंहिंजी महिनत सां। यानी खजू साहब जी वॾी महिनत आहे ऐं सुठी महिनत। इन ड्रामे खे तमामु जल्द खजू साहब कामयाब कंदो। जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे कामयाब कई, दौलाब ड्रामे खे कामयाब करे उनखे जल्द ख़त्म करे छॾी, इनखे बि ईअं जल्द कामयाब करे इनखे जल्द खां जल्द पंजे पुॼाणी ताईं पंजाबी ड्रामे खे पहुचाईंदो। ऐं दोस्तों पंजाबी जो डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू आहे ऐं आज़म मेंगल बि आहे, इहे ॿई डायरेक्टर आहिनि। ऐं दोस्तों आज़म मेंगल जो हिन में मेन किरदार आहे ऐं आज़म मेंगल हिन ड्रामे में हीरो भी आहे, यानी दौलाब ड्रामे वांगे इन में भी हीरो आहे। ऐं हिन में सही निसार शाह कम करे रहियो आहे ऐं रमशा शादी ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। तो आज़म मेंगल ऐं रमशा शादी जो हिन ड्रामे में जोड़ी हूंदो, इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो तमामु जल्द इहे मज़ा कंदा। जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे में मज़ो कयूं, ईअं बि हिन ड्रामे में मज़ो कंदा ऐं पंजाबी ड्रामे खे ज़बरदस्त करे छॾींदा। छो जो खजूर साहब वॾी महिनत कंदो आहे ऐं हिन जा ड्रामा सभु कामयाब थी वेंदा आहिनि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी आहे पसंद। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जसीं पंहिंजो ख्याल रखना। खुदा हाफ़िज़।